तेवां ताईं अहम ख़बर पहुचाईंदा कराची में SUP अगवान से ज़ैन शाह अदालत पहुंची गिरफ़्तारी पेश करी आहे। न्यूज़ से अपडेट कंदा हलूं त SUP अगवान ज़ैन शाह अदालत पहुंची गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे। कूड़नि केसनि में ज़मानत नथो कराइण चाहियां, इहो चवणु आहे SUP अगवान ज़ैन शाह जो। ब्रेकिंग न्यूज़ से अपडेट कंदा हलूं कराची में SUP अगवान ज़ैन शाह अदालत पहुंची गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे। ज़ैन शाह जो चवणु आहे त कूड़नि केसनि में ज़मानत नथो कराइण चाहियां। ये अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। कराची में SUP अगवान से ज़ैन शाह अदालत पहुंची गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं कराची में गाज़ी झंडेर खां। गाज़ी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, बहरिया टाउन के केसनि के हवाले से अज SUP के मरकज़ी अगवान सैयद ज़ैन शाह ADC कोर्ट कराची में पंहिंजे पाण खे अदालत हवाले करे छॾियो आहे। हींअर ज़ैन शाह जा वकील मोहम्मद खान शेख ऐं ॿिया मौजूद आहिनि ADC कोर्ट में, ऐं ज़ैन शाह भी मौजूद आहे। ज़ैन शाह ज़मानत वठण खां इनकार कियो आहे ऐं मौक़िफ़ अख़्तियार कियो आहे त बहरिया टाउन जे तरफ़ां जेके केस दाख़िल कया विया आहिनि कौमपरस्त अगवाननि ऐं कारकुननि ते, उहे कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि। धरती धणियुनि खे ही हिरासा कयो वञे पियो, इन करे हू इन्हनि कूड़नि केसनि में ज़मानत वठणु नथो चाहे। अलबत्ता इंसाफ़ लाइ हुन पंहिंजे पाण खे दहशतगर्दी जे अंत वारी अदालत जे आॾो पेश कयो आहे। कुछ देर में कोर्ट जो आर्डर ईंदो ऐं ख़बर पवंदी त अदालत खेसि गिरफ़्तार करण जो हुकुम जारी करे पई या वरी को ॿियो हुकुम अचे पियो। पर ज़ैन शाह पंहिंजे पाण खे अदालत हवाले कयो आहे ऐं हू चाहे थो त जेकर अदालत चाहे त खेसि गिरफ़्तार कयो वञे ऐं केस हलाए खेसि इंसाफ़ फराहम कयो वञे। इन्हनि केसनि में हू ज़मानत हासिल नथो करणु चाहे, छाकाणि त हू सम्झे थो त ही कूड़ा ऐं बेबुनियाद केस आहिनि ऐं खेनि ख़ौफ़ज़दा करण जी कोशिश आहे। जी, महिरबानी, गाज़ी अपडेट करण लाइ।